अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 1 नवंबर ऐं 12 थिया आहिनि मंझंदि जा। अॼु असांजो लास्ट डे आहे लाहौर में। ऐं हाणे मां कयां थी पैकिंग। हीअ सॼो मुंहिंजो सामान आहे, सॼी मुंहिंजी शॉपिंग आहे जेका इलाही सारी त मां तव्हां सां शेयर बि न कई आहे। टाइम ई न पियो मिले, मौक़ो ई न हो ऐं अलाए छा छा आहे ख़बर न आहे। मां तव्हां सां शेयर कयां थी। हिकिड़ो दॿा घुराया अथमि ॿ, छो त एक्स्ट्रा सामान आहे त एक्स्ट्रा खपंदा। इहे मुंहिंजा कुझु मेरा कपिड़ा आहिनि जंहिंमें मां इहे शयूं वेड़ींदमि। असां जेको कंटेनर मार्केट वियासीं उतां मां इहे सामान वरिता। हे मिलनि पिया 200 रुपए किलो। हिननि में छा हो त थोरो घणो डिफेक्ट हो। तव्हां ॾिसो प्याली थोरी चिॿी आहे, ठीकु आहे। हे वरितमि, हे प्लेट, हे सभु शयूं जेके आहिनि। हे बाउल्स बि ॿई मूंखे त प्लांट सां डेकोरेट करणा आहिनि। ज़ाहिर मां खाइण जे लाइ न वरिता आहिनि। हे मां घर अची धोआं पई हिननि खे त मूंखां चिथड़ी लही वई, सो मां हिन खे पेंट करे छॾींदमि। हे सॼो पूरो कंप्लीट सेट। हिननि में डिफेक्ट छा आहे, कंहिंमें को मामूली क्रैक आहे या हिननि जा रंग जेके आहिनि थोरा डल आहिनि। हे त पूरो कंप्लीट मूंखे सेट ईअं मिली वियो। हे मां प्लेट्स वरितियूं आहिनि, डिस्प्ले कंदमि घर में, तव्हांखे ॾेखारींदमि। प्याला ॾाढा ॾाढा सुहिणा पर थोरा थोरा डिफेक्टेड। सो को मसइलो न आहे। मूंखे पंहिंजे खाइण पीअण लाइ त कोन पिया खपनि, मूंखे डेकोरेशन लाइ खपनि, सो मां इहे वठी वरिता। ऐं उन खां अलावा हिते आयासीं त मुंहिंजे क्लच जो क्लिप ख़राबु थी वियो त असां हे स्टाइलो ते वियासीं, त उतां मां हिकिड़ो पंहिंजे लाइ वरितो। सो अञा ताईं मां हिन में कुझु बि जेको आहे सेट न कयो आहे। मां कंटिन्यू उहो ई सफ़र वारो पंहिंजो बैग पई घुमायां। ॿियो हीअ जूता वरितमि, लिबर्टी मार्केट वियासीं। ॾाढा प्यारा जूता आहिनि सियारे जे हिसाब सां, छो त मां हे पुठियां जेके बंदि हूंदा आहिनि मां न पाए सघंदी आहियां। ऐं पोइ सुगन जे तरफ़ां हे मुंहिंजो बर्थडे गिफ्ट आहे, छो त मां पंहिंजे शौक़ सां वरिता, मूंखे ॾाढा पिया वणनि। ऐं हीअ लिबर्टी तां हिकिड़ी सलवार वरिती मां सुराण जे लाइ, जेका हू बिल्कुलु न पई वठणु चाहे, पर पोइ बि मां वरिती ऐं मां पाण वटि रखंदमि। जॾहिं बि हुनजी कंहिं कपिड़नि सां मैच थींदी त मां हुनखे ॾेई छॾींदमि। ऐं हीअ सॼी शॉपिंग मां तव्हां सां शेयर करे चुकी आहियां पहिरीं। अलाए छा छा आहे, माशाल्लाह नंढियूं नंढियूं शयूं। हे सुगन जे लाइ लेडी बग्स वठी रखिया, वॾी साइज़ जंबो, ठीकु आहे। उनखां अलावा मां छा छा वरितो आहे उहो बि मां तव्हां सां शेयर थी कयां। उहो हिननि थेलियुनि में आहे, सो शेयर करे वठां, छो त मां पैक कंदमि त उनखां पोइ मुंहिंजी हिमत कोन्हे त मां हिननि खे ॿीहर टच कयां। हीअ हिकिड़ो जग वरितो सुराण, इहो ई शेप आहे। प्राइस लैंड हिकिड़ो दुकानु हुयो पैकेजिस मॉल में, उतां ई बसि 19 रुपए जो मिलियो। त असांखे नंढा जॻह खपनि पिया, हूंदा हुया असां वटि पहिरियों, पर वॾी आहे त वरी कॾहिं असांखे मौक़ो न मिलियो वठण जो न। सो ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे त हिन ते सॼी माप लिखियलु आहे, त उहो ॾाढो मूंखे सुठो लॻो। असां हिन में ऑइल बि रखी था सघूं ऐं पाणी, खीर, जूस जेको बि असां न विझूं, सो इहो मां हिननि दॿनि में वापसि पैक कंदमि। मिनी सो ते वियासीं उते ई पैकेजिस मॉल में, त मूंखे जेको आहे न हीअ ॾाढा पिया वणनि। 2 मग, 2 हुया सेसम स्ट्रीट वारे प्रिंट जा। सो मुंहिंजी दिलि पई चए मां ॿई वठां, पोइ मां तम छॾे छा छा वठां, दिलि त हर कंहिं शइ ते थी अचे, सभु कुझु थो वणे। त असां मां ऐं सुगन सुराण निकिरी आयासीं मिनी सो तां। सादिया को बीठी, पोइ सादिया मुंहिंजे लाइ इहे कप वठी आई, त चई मां इहो तव्हांखे बर्थडे गिफ्ट थी ॾियां। सो इहो सादिया जे तरफ़ां बर्थडे गिफ्ट आहे। हाणे हीअ सॼी पैकिंग तव्हां सोचो त मूंखे केॾी करणी आहे। ॿियो बि कुझु वरितो, हा हे मां वरितो पंहिंजी पसंदि सां, उतां ई प्राइस लैंड तां 199 जो। हे बि डेकोरेशन जो ई आहे, ज़ाहिर ॻाल्हि आहे हिन में हाणे छा खाइबो पीबो, पर ख़ैर पी बि सघिजे थो। जेके माण्हू बाल्टीअ में चांहि पीअंदा आहिनि उन्हनि जे लाइ हे ज़बरदस्त शइ थी वेंदी। इहो थियो, अञा कुझु आहे। सो हिते हिकिड़ो उन जो दुकानु हो जिते एसन ऐं सुगंध स्पेशली मूंखे वठी हलिया, ऐं सुगंध उतां उन वठंदी रहंदी आहे। त हीअ मां वरिता आहिनि 5 गोला। हे पीच वारो जेको मां हादीअ लाइ वरितो आहे, हे राजिया लाइ, ठीकु आहे। हाणे त न ठाहींदमि मां, नेक्स्ट विंटर में इनशाला मुंहिंजी कोशिशि हूंदी त मां हिननि जे लाइ ज़बरदस्त कुझु न कुझु निट कयां या क्रोशे कयां। निट न कंदमि। सो इहो मूंखे हीअ 600 रुपए जो हिकिड़ो गोलो मिलियो, त हीअ 5 गोला मां हीअ हिननि जे लाइ वरिता। ऐं जेको असां कंटेनर मार्केट वियासीं न, वाह जूं शयूं आहिनि। ऐं उतां सुरहाण जी पसंदि सां इहे असां वरिता आहिनि कटर, कुकी कटर्स। हे कुकी कटर हे मां वरिता, हे मूंखे ॾाढा पिया वणनि। ऐं मज़े जी ॻाल्हि त हिननि में हे प्रेस करण जो बि आहे। ऐं हे ॾिसो न, हार्ट ऐं हिकिड़ो रेबिट ऐं हिकिड़ो पंहिंजो टेडी बियर, ऐं हिकिड़ो हे वरितोसीं। हे जर्मनी जा हुया, अलाए किथां जा हुया, ऐं नवां जो नवां पैक्ड ऐं क्लो जे हिसाब सां पिया ॾियनि। ऐं मुंहिंजे घर में सॉसर्स न हुयूं, त मां उतां ई 4 सॉसर्स वरितियूं
50 रुपीज़ ईच इन्हनि सॉसर ॾिनी, बाक़ी हे किलो जे हिसाब सां। ठीकु आहे। उनखां सवाइ असां वियासीं पाकिस्तान हैंडीक्राफ्ट्स बाय पंजाब गवर्नमेंट। ठीकु आहे। सो सामान ॾाढो आहे, कढंदी वञा मां तव्हां सां शेयर कयां। ख़ुदाया जो जुनून आहे मूंखे, कढी वठां त शेयर थी कयां। ऐं पैकिंग एॾी सुठी पिया करे ॾियनि न, कागज़ में वेड़े टेप हणी प्रॉपरली, त मूंखे ॾाढो मज़ो आयो। त हीअ डिफरेंट शयूं वरितियूं आहिनि, खोलियां थी। हा, सो हीअ सामान। रिक्शा त हीअ मां पहिरीं बि वरिती, पर हीअ मां पंहिंजी भेण लाइ वरिती आहे। बाक़ी हीअ ट्रक, कायदे आज़म जो हीअ मक़बरो, हीअ मां एज़ किचन यूज़ कोन कंदसि। मां हिननि जा रिंग्स कढी छॾींदमि, मां हिननि खे पंहिंजे जेको बुक शेल्फ में मुंहिंजी नंढियूं नंढियूं शयूं कलेक्शन आहे उन में रखंदमि। ऐं सुराण वरितियूं हीअ 2 प्यालियूं, प्राइस चिट अलाए केॾा आहिनि, पर काफ़ी शायदि 250-250 जूं हुयूं या कुझु ईअं मार्बल जूं आहिनि। ठीकु आहे न। हीअ पत्थर जूं ॿई हैंडमेड। ऐं मां वरितो मुंहिंजो घर ते भॼी पियो आहे। हीअ 350 जो मिलियो, लोक विरसा में 500 खां महांगो हुयो। ऐं हीअ पाकिस्तान हैंडीक्राफ्ट्स, मां उनजी वीडियो बि भरे चुकी आहियां, तव्हां ॾिठी हूंदी। मां मार्बल जूं नंढियूं नंढियूं शयूं वरितियूं, बदक, हीअ डॉल्फिन, टर्टल ऐं हाथी, इहे वरिता। हे सोविनियर्स, हे सभु सोविनियर्स ई सम्झो। हे फ्रिज मैग्नेट्स आहिनि। उन में एॾी त वैरायटी हुई। हे 110 रुपए जो मूंखे हिकिड़ो मिलियो आहे। ठीकु आहे। हे मैग्नेट पोयां लॻियल अथसि ऐं हे मेटल जूं आहिनि। त हिन में जेको आहे बादशाही मस्जिद ठहियलु आहे, हिन में शाही किलो ठहियलु आहे, हिन में हिकिड़ी ट्रक ठहियलु आहे। हे फ्रिज ते ई लॻंदा यकीननि। सो इहा हुई शॉपिंग कुझु। ऐं ॿियो यादि न आहे त ॿियो छा छा वरितो आहे, ख़बर न आहे। सॉसर्स मां हितां इन लाइ वरितियूं जो मां संडे बाज़ार मां, मंगल बाज़ार मां पुछायो इलाही दफ़ा, त मूंखे जेको आहे ख़ाली सॉसर्स खपनि त अवेलेबल न हुयूं। त हिते जो मूंखे मिली वियूं, छो त मूंखे अक्सर बसीअ में चांहि पीअण जी, सॉसर में चांहि पीअण जी आदत आहे। त मूं 4 वरितियूं। सो हुयूं त उते 7 जे तादाद में पयूं हुयूं। सो इहा हुई कुझु शॉपिंग। ऐं हाणे हिननि मेरनि कपिड़नि में मां हीअ पॉटरी जेका आहे वेड़ींदी वेंदमि ऐं पैक कंदमि, दॿो सिधो कयां। टेप बि घुराई आहे। ऐं ॿियो कंटेनर मार्केट मां उते किलो जे हिसाब सां बटण पिया मिलनि, त मूंखे हीअ ॾाढो वणियो न, पिंक बटणनि जो पैकेट। इहो मां हादी ऐं राजिया जे कपिड़नि लाइ वरितो आहे, जॾहिं मां कुझु ठाहींदमि त ॾेखारींदमि। ॿियो हीअ अनस्टिच कचो कपिड़ो, हीअ पैकेट्स हुया किलो जे हिसाब सां 800 रुपया किलो, गरम कपिड़ो आहे। सो हीअ मां वरितो, त तक़रीबन एतिरा जो 2 सिंगल बेड जूं चादरूं ठहिनि। पर मां हिन जो छा यूज़ कंदमि पोइ तव्हां सां शेयर कंदमि। हिकिड़ो मां हीअ रेक वरितो, ॾाढो मज़बूत ज़बरदस्त, जेको मां रखंदमि पंहिंजे किचन में, किचन जे कैबिनेट में। त हिन जे हेठि ऐं मथे शयूं असां रखी सघंदासीं, आसानी सां हेॾा होॾा करे सघंदासीं। हीअ आहे हिते ढेर सारा पाइन कोन्स, तेली भरियल आहे। ऐं ॿिया इलाही सारा मां त खोले खोले हिन में विधा आहिनि। सो इहे बि कढां थी, पैक कयां थी। अञा अङण में हेठि पथर पिया आहिनि, जेको मां नर्सरी तां वरिता। हिकिड़ो प्लांट आहे, उहो त हथ में ई खणंदमि। हे कमरे जी हीअ हालत आहे। ऐं ॿियो तव्हांखे ॿुधायां, हे मथे हे अलीजन जॾहिं हिते हुया त असां गदा सिधा कयासीं, ऐं पोइ हाणे उहो असां फाइनली मथे करे छॾियासीं। हिते उहे बुक्स पिया आहिनि जेके मां वरिता। हे कल्ह मां हुन बुक स्ट्रीट मां हे रिबन एम्ब्रॉयडरी जो किताबु वरितो। ठीकु आहे। ऐं उनखां अलावा हे सुराण वरिता। ऐं सुराण जेके पहिरियों वरिता हुया रीडिंग तां, उहे हे आहिनि। ठीकु आहे। उहे पैक थींदा। ऐं मां जेके रीडिंग तां वरिता हुया उहे हिन बैग में आहिनि। ऐं ॿियो सनियूं 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 बेशुमार शयूं। हीअ टेप आहे जंहिंसां मां हीअ पैकिंग कंदमि। ऐं कुझु शयूं आहिनि जेके असां रस्ते में खणंदासीं। कपिड़ा आहिनि, अलाए छा छा आहे, बसि अलाह रहम कंदो। इन करे मां जेको आहे जहाज़ कैंसिल करे ऐं बस में वञण जो फ़ैसिलो कयो। सो इहो आहे अॼु मुंहिंजो हिते लास्ट डे, जेको मुंहिंजो पैकिंग में थो गुज़रे। पैकिंग मुंहिंजी कंप्लीट थी वई। ऐं हाणे मां ॿिए पहिरीं नमाज़ पढ़ी कुझु रेस्ट थी कयां। ऐं अॼु मुंहिंजी तबियत बिल्कुलु बि ठीकु न आहे, ऐं गलो ख़राबु आहे, बुखार वांगुरु आहे कुझु। ऐं जॾहिं मां ट्रेवल पई कयां लाड़काणे खां इस्लामाबाद, तॾहिं उन ॾींहुं बि मां बीमार हुअमि। उनखां मां हफ़्तो बीमार रहियमि। ऐं अॼु वरी मां जॾहिं ट्रेवल थी कयां, अलाए त मूंखे सोचे करे थक थो थिए। हालांकि पंहिंजे घर वञण जी ख़ुशी आहे, ऐं जॾहिं हिन पासे अचां पई त पंहिंजे ॿारनि सां मिलण जी ख़ुशी। सो बहरहाल, ऐं कल्ह जेको हुयो मुंहिंजी धीअ ऐं मुंहिंजो जेको नाठी आहे, मुंहिंजो ॾाढो आहे, मूंखे वठी विया डिनर ते। त हुननि चयो त आंटी अॼु तव्हां वञो था त असां तव्हांखे बर्थडे डिनर नथा कराए सघूं। तंहिंजे करे हुननि मूंखे कल्ह ई राति जो वठी विया सुगंध एहसन होटल ते। सो असां उते बर्थडे डिनर कयोसीं। सो नाना कुंवर फरमाइश कई त बर्थडे वारो व्लॉग अॼु ई शेयर कयो। बर्थडे वारो व्लॉग जेको आहे उहो अकेलो व्लॉग सिर्फ़ु बर्थडे जो न आहे, बल्कि उन सां गॾु गॾु सॼे ॾींहं में जेको ॿियो कुझु बि कयोसीं उहो बि उन में
शामिलु आहे। सो हिन वीडियो खे शेयर करण खां पोइ मां तव्हां सां जेको आहे वरी उहा कल्ह वारी वीडियो बि शेयर कयां थी। बाक़ी जेके लाहौर घुमण जूं वीडियोज़ आहिनि उहे हलंदियूं रहंदियूं, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, रोज़ानो मां हिकिड़ी हिकिड़ी करे या 2 करे ज़रूरु शेयर कंदमि। सो अॼु हिकिड़ी वीडियो हीअ शेयर थी कयां जेका हाणे मां हिन महिल रिकॉर्ड करे रही आहियां। हिन महिल मंझंदि जो टाइम आहे, वेपरी जी नमाज़ खां पोइ जो टाइम आहे। असां 6 बजे घर मां निकिरंदासीं, 7 बजे असांजी बस आहे फैसल मूवर्स, उन में था असां ट्रेवल करणु चाहियूं। सो सामान इलाही सारो आहे, तंहिंजे करे असां जहाज़ जो इरादो बदिलाए करे बस में अची बस ते लही आयासीं हेठि। सो इहा सूरत हाल आहे। त मां हीअ वीडियो हाणे शेयर थी कयां तव्हां सां त अॼु जो ॾींहुं मां कीअं गुज़ारियो। पैकिंग कई सॼी, मां पंहिंजो प्लांट बि खणी आई आहियां जेको मां खणी वेंदमि पाण सां गॾु, आई बी वरितो हुयमि हितां। ऐं हेठि सुगन जा 1-2 नंढा प्लांट हुया नंढड़ियुनि कुंडनि में, उन्हनि खे चेंज करे वॾनि में हणी आहिनि। सो खाई पी रेस्ट कयां थी ऐं हाणे मां तव्हां सां हीअ वीडियो शेयर कंदा।